जय झूलेलाल। अॼु मां तव्हांजे साम्हूं हिकिड़ो वीचार थो रखां। असांजे इष्ट देवता भॻवान झूलेलाल 1100 साल पहिरियों हिननि जो अवतार थियो। ऐं ॿियो हिकिड़ो अवतार असां हिंदुनि में ॾाढो प्रिय आहे भॻवान कृष्ण जो कि 5000 साल अॻु में थियो। पर छा कृष्ण भॻवान ऐं भॻवान झूलेलाल इन में तव्हांखे कुझु सिमिलैरिटी मिलंदी आहे? कुझु पॉइंट्स ईअं मिलंदा आहिनि कि क़रीबन ईअं लॻंदो आहे त ॿई हिकु ई आहिनि। त मां तव्हांजे साम्हूं कुझु ॻाल्हियूं थो रखां। फॉर एग्ज़ाम्पल, ॿिन्हिनि खे 2 mothers ईच, ॿिन्हिनि खे 2 माउरूं हुयूं। हिकु माउ पैदा करण वारी, ॿी पालण वारी, ॿिन्हिनि खे। ऐं ॿिन्हिनि जी पैदा करण वारी जेका माउ हुई उनजो नालो हुयो देवकी। देवकी माना भक्तीअ जो रूप। ऐं ॿई ॿार जॾहिं पैदा थिया आहिनि, ॿिन्हिनि खे ज़हर पीअ ॾियण जी कोशिशि कई वई ऐं ॿई कोशिशूं नाकामयाब रहियूं। 5000 साल अॻु में भॻवान श्री कृष्ण जो अवतार थियो। 1100 साल पहिरियों भॻवान झूलेलाल जो अवतार थियो। पर इंसिडेंसिस तव्हां देखो, ॿई सेम आहिनि। अच्छा, कृष्ण भॻवान जेको ज्ञान असांखे ॾिनो आहे उनखे चवंदा आहिनि आत्मज्ञान, उनखे चवंदा आहिनि आत्मविद्या। ऐं जेका शिक्षा भॻवान झूलेलाल ॾिनी उनजो सिंबोलिज़म आहे जल ऐं ज्योति। माना हिन वहंदड़ जीवन में कुझु त हिकु तत्व आहे जेको नथो वहे। इट इज़ स्टेडी, उहो प्रकाशमय आहे, उहो ज्ञानमय आहे। त ॿिन्हिनि जी सिख्या बि सेम आहे। ॾिसो, झूलेलाल भॻवान जल मां अवतार वरितो ऐं जल जी देवता आहे वेदनि खां वठी वरुण देवता। ऐं वरुण देवता आहे विष्णु पुत्र। ऐं विष्णु आहे निर्गुण निराकार जो सगुण साकार रूप। त असां झूलेलाल जल, वरुण, विष्णु ऐं निर्गुण निराकार ताईं पहुची था सघूं। कृष्ण भॻवान त साक्षात विष्णुअ जो अवतार आहे। त ॿई विष्णुअ सां कनेक्टेड आहिनि। तंहिंखां सवाइ जीअं कृष्ण भॻवान कई बुराइनि खे मारियो, तीअं झूलेलाल बि जेको अहंकार रूपी मंत्री हुयो, अहिरियो जंहिंजो नालो हुयो, उनखे पंहिंजो शागिर्द बनायो अथई। ॿिन्हिनि जी शिक्षा गुरुकुल में थी आहे। ॿिन्हिनि खे साॻा ई मंत्र मिलिया आहिनि। ऐं ॿिन्हिनि जेको हिकु वॾो प्रिंसिपल आहे भगवत गीता जो, कर्म योग जो, सर्विस एंड सेक्रीफाइस, जंहिंखे यज्ञ कर्म चवंदा आहिनि, झूलेलाल पंहिंजे लाइफ में उहो डेमॉन्स्ट्रेट कयो जॾहिं उनखे माउ चयईं वञी हीअ सेसा विकिणी अच। त झूलेलाल छा कयईं, अधु सेसा भक्तनि में विराई ऐं अधु जल खे अर्पण कयईं। सेसा करे ॾेई करे, माना प्रसादी ॾेई करे सत्संग कयो अथई। ऐं सत्संग खां पोइ उनखे फ्रूट्स बि मिलिया आहिनि, प्योर रिटर्न्स। त तव्हां सोचो, ही आत्मज्ञान ही ॿिन्हिनि जे जीवन जो मूल उद्देश्य आहे। भगवत गीता में कृष्ण भगवान चयो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय स्वं भवामि युगे युगे। जॾहिं धर्म जो ह्रास थींदो, अधर्म वधी वेंदो, त पंहिंजे भक्तनि जी रक्षण वास्ते मां अवतार वठंदुसि। ऐं जॾहिं सिंधियुनि ते हिकु वॾी मुसीबत आई, हिंदू सिंधियुनि ते, त हू जल देवता सां प्रार्थना कई अथऊं 40 ॾींहं। ऐं 40 ॾींहंनि खां पोइ इहा ई आकाशवाणी थी आहे, घबरायो न, मां अवतार अचां थो,
अवतार वठी करे। त तव्हां ॾिसो केॾियूं सिमिलैरिटीज़ आहिनि ॿिन्हिनि में। त छा ही कोइंसिडेंटल आहिनि कि न हिन जे पुठियां कोई मक़सदु आहे? छा असांजो धर्म कोई साइंस ते आधारित आहे कि न जस्ट अ ब्लाइंड फॉलोइंग, अंधश्रद्धा आहे? तव्हां सोचियो, मां वरी तव्हां सां मिलंदुसि, मां ॿियो हिकिड़ो वीचार खणी ईंदुसि चेटी चंड जो। तेसि ताईं हरिओम।